हाणे सिंध जी जेका सूरत हाल आहे ख़ासि करे कचे वारे इलाइक़े जी त हिन वक़्तु 32 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे अगवा थियल आहिनि ऐं इन सिलसिले में उन्हनि माण्हुनि जी बाज़ियाबी जे लाइ या धाड़ेलनि जे मुस्तक़िल ख़ात्मे जे लाइ पाण खे सिंध हुकूमत जी काई बि हिकमत अमली नज़र न पई अचे। इन समूरी सूरत हाल ते असां हिकिड़ी नंढड़ी रिपोर्ट तयारु कई आहे। रिपोर्ट ॾिसो, रिपोर्ट खां पोइ वरी इन मामले ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। हाणे को बि शक न रहियो आहे त सिंध जा उतर वारा इलाइक़ा कई वरियनि खां बदअमनीअ जी आड़ाह में पची ऐं पजड़ी रहिया आहिनि ऐं बदअमनी जी आड़ाह जा शोला उतां जी आवाम जी जान माल तरक़ी तोड़े ख़ुशहाली ऐं अमन वारे ख्वाब खे राकास पण जी गिड़काए रहिया आहिनि। इदारा सखणी भॼ टुक कंदे नज़र अचनि था ऐं बदअमनी भवाइतो रूप अख्तियार करे असांजे निज़ाम जी बेवसी ऐं अवाम जे नंढड़ काए ते रक़्स करे रही आहे। सिंधी माण्हुनि हूअं त धाड़ेल राज खे अधु सदीअ खां बि वधीक वक़्तु भोॻियो आहे, पर छा ॻाल्हि आहे जो धाड़ेल राज ख़तमु थियण बदिरां बहितर ॾींहों ॾींहुं मज़बूत थी रहियो आहे। ख़ासि करे सिंध जे घोटकी, जैकमाबाद, सखर ऐं शिकारपुर जे कचे वारनि इलाइक़नि में उन में ख़तरनाक वहशत जो वाधारो थी रहियो आहे। ॼाणायल इलाइक़नि में धाड़ेल जिन जो अंग आङिरनि ते ॻणण जेतिरो बि मसा आहे, एतिरे क़दुरु ताक़तवर बणिजी चुका आहिनि जो मुग़विन खे सिधियूं गोलियूं हणी खेनि मरणनि करण जूं वीडियोज़ ठाहे सोशल मीडिया ते अपलोड करे रियासती रिट ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे चैलेंज करण लॻा आहिनि। पर इन्हनि बदमस्त ऐं बेलगाम बणियल धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ इदारनि जी का बि गॾियल हिकमत अमली ऐं पेशकदमी ॾिसण में नथी अचे। उत्तर सिंध में जिते शहरनि खे घरनि मां सॾु करे हथियारनि जे ज़ोर ते कंहिं अगवा कयो वञे थो, परेशान कंदड़ ॻाल्हि त इहा आहे त इन अमल में कानून लागू कंदड़ इदारनि जा न रुॻो अहलकार पर आला ऑफिसर पिणु मुलविस ॾिठा विया आहिनि, जेको पिणु रिकॉर्ड जो हिसो आहे। हेल ताईं जा अंग अखर ॿुधाइनि था त रुॻो घोटकी ज़िले जा 10, जैकमाबाद जा 9 ऐं शिकारपुर जा 13 ॼणा धाड़ेलनि वटि भूंग लाइ क़ैद आहिनि। मुग़विन जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करण जा कई ऐलान कया विया ऐं उनखे तकमील ताईं पहुचाइण लाइ अरबें रुपयनि जी बजट पिणु जारी कई वई, पर वरियो कुझु बि कोन। हा, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे ख़बरूं ज़रूर पयूं त धाड़ेलनि वटि पुलिस खां बि जदीद हथियार आहिनि, जिन सां हू पुलिस खे पोइ ते हटण ते मजबूर करे था छॾनि ऐं उन जो एतिराफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस सरबराह समेत हुकूमती वज़ीर पिणु करे चुका आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में पाण ईअं चई सघूं था त अॼु जे जदीद दौर में बि पुलिस आङिरनि ते ॻणण जेतिरनि धाड़ेलनि सां मुक़ाबले करण जी सघ नथी रखे। या पुलिस नाक़िस रिथाबंदी चइजे या नाअहली, जो केतिरनि ई मुक़ाबलनि में धाड़ेलनि खां पुलिस जवाननि समेत कई ऑफिसर बि शहीद थी चुका आहिनि ऐं उन जे दौरान कुझु पुलिस ऑफिसरनि त इहो बि चयो त उत्तर सिंध में बदअमनीअ पुठियां ऐं ॾोहारनि खे मक़ामी वॾेरनि ऐं सरदारनि जी सरपरस्ती हासिल आहे। नतीजे में अॼु धाड़ेल एॾा सगारा थी विया आहिनि जो खाइनि अवाम त ग़ैर महफ़ूज़ हो ई हो, पर हाणे हू पुलिस थाणनि ते बि ॾींहं ॾिठे जो हमलो करे जवाननि खे शहीद करे छॾनि था। हिकु रिपोर्ट में त इहो छिरकाईंदड़ इंकिशाफ कयो वियो त सिंध में अगवा इंडस्ट्री मां हर साल 1 अरब रुपयनि खां वधीक कमायो वञे थो ऐं ॿिए तरफ़ इन खां वधीक धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करण लाइ पैसा वरिता वञनि था। हाणे इहा ॻाल्हि सम्झण में सहंजी थी पई आहे त सिंध जी बदअमनी कंहिं कंहिं लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं इन जे पुठियां कंहिं कंहिं जा हथ आहिनि। घणो पोइ ते वञण जी ज़रूरत न आहे, रुॻो गुज़िरियल 10 वरियनि खां हेल ताईं जो रिकॉर्ड जाचियूं त समूरा मामला सम्झ में अची वेंदा त धाड़ेलनि ख़िलाफ़ को बाक़ाइदा सख़्त ऑपरेशन छो नथो थिए ऐं धाड़ेल एतिरा ताक़तवर कीअं बणिया जो सोशल मीडिया ते इदारनि खे चैलेंज करण लॻा। चवंदा आहिनि त मेंह किले ते कुॾंदी आहे ऐं धाड़ेलनि जा मज़बूत किला कंहिंखां बि गुझा न आहिनि रहिया। तंहिं करे हाणे इहो ज़रूरी बणिजी वियो आहे त धाड़ेलनि जी मज़बूत किलनि खे पाड़ा पटे उछलाइजे। ॿी सूरत में बदअमनीअ जी भड़कंदड़ बाहि सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली समेत सभु कुझु साड़े रख करे छॾे।